नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी आस पास में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। जश्न विलादत जे मौक़े ते नमाज़ ज़ोहरनि बाद जमायत अहले सुन्नत जमायत असला मुस्लिमीन सुन्नी तहरीक ऐं ॿियनि मज़हबी जमायतनि पारां मौलवी अफ़ज़ल क़ादरी अतारी ऐं मौलवी सिकंदर अली तनवीर ताहिरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अली मस्जिद खां कारनि मोटरसाइकिल रक्षा ऐं प्यादल आशिकाने रसूलनि जी मरकज़ी रैली निकिती, जेका ठारू शाह रोड खां थींदे बाईपास रोड ते पहुती, जिते शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि पहाड़नि खां थींदे मेन बस स्टॉप पहुती। इन मौक़े ते रैली में शरीक आशिकाने रसूलनि जो चवणु हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे। असांजी खुश नसीबी आहे जो असां इन नबी जा उम्मती आहियूं। मदीने वारे साईं जी आमद ते सारी कायनात खुशियूं मल्हाए पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।